पर को एड़ो वक्त को ताके याद दे यो मुझी जिंदगी जो सभी मां दुखियो वक्त रहो है असांजा सब दुखिया वक्त है पूरी लाइफ एड़ी गुजारी आ जो मना मतलब ये खड़ी ते जे कन्नन ते हलियाऊं सदाई रिस्क ते सदाई निशान ते सदाई तकलीफन में अच्छा तहां जी कामयाबी ये पुछा ता छा ता समझो के जो हाथ है लखी का कुन ता संगत नहीं सभी जो साईं जीएम सैयद जो जेका उन जी मोहब्बत जेका प्यार शफ़क़त असां के मिलियो उन्हीं जो ही था साईं जीएम सैयद जी जाती क्वालिटी ता की केड़ी वणंदी जैसा ता मुतासिर छाओ जो साईं जीएम सैयद में वे सब खासियतूं हुयूं वे सब खूबियूं हुयूं जेके पैगंबरन में हुयूं असांखे साईं जीएम सैयद जे उथण में वेहण में ॻाल्हाइण में जेका हुन जी एतिरी सियासी बसीरत या फ़िक्री हवाले सां या इल्मी हवाले सां जेका या राती कचहरीअ में असांखे मतिलबु एॾो उत्साह मिलंदो जो वरियनि जा ॿ महीना हलिया वेंदा हुआसीं कमकारनि में फील्डनि में थकी टुटी जॾहिं साईं वटि ईंदा हुआसीं 2 ॾींहं ई रहंदा हुआसीं त एतिरो सुकून मिलंदो जो साईं अच्छा साईं तहां के करे को एड़ो तोहफ़ो ॾिनो जो अञा ताईं तहां यादगार जे तौर ते मौजूद हा साईं मूंखे बिल्कुलु अजरक ॾिना आहिनि पैसा बि ॾिना साईं मूंखे ईअं जेल मां आज़ादु थी वेंदो हुउमि साईं ॾींदो हुओ जेको आहे साईं जा खत बि मूं वटि पिया आहिनि ऐं तहां खे ड्रेसिंग केड़ी वणंदी आहे खुद सिंधी ड्रेस जेका पंहिंजी आहे सलवार कमीज पैंट शर्ट तहां कॾहिं कान पाती पाईंदासीं अच्छा रूपोशी जे दौर में छो सभिनी जे साम्हूं छो न मतलब तॾहिं जॾहिं केसिस वग़ैरह हूंदा हुआ न असांजी लाइफ जो हिसो या त जेलनि में रहिया आहियूं या रूपोशी में गुज़ारियो आहे सरकार कढ असां वरी लिखंदा वठूं या असां पंहिंजे कमकार में हुजूं हे त पोइ जॾहिं सख्ती जनरल ज़िया जे दौर खां वठी जेको हिन इश्क जे मैदान में हलूं पिया त पोइ कॾहिं सख्ती कॾहिं केस थी वञनि कॾहिं पुलिस कढ हुजे त पोइ माण्हू चेंजिंग करे निकिरी वञे सलवार खमीस पायूं था सदाई पैंट शर्ट पाए माण्हू निकिरंदो त हाल फ़िलहाल केरु अंदाज़ो न लॻाईंदो ईअं मतिलबु पाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं बशीर ख़ान कुरैशी साहब तहां जी तमामु घणी महिरबानी असांजे प्रोग्राम में अचण जी।